अस्सलामुअलैकुम नाज़रीन। हर शख़्स हिकु कहाणी आहे जे नए एपिसोड में सभिनि खे ख़ुशि आमदीद चऊं था। अॼु असां सां महिमान ख़ासि वेठा आहिनि असांजे सिंध जा बहितरीन अदाकार ऐं होस्ट असलम भुट्टो साहब। सो अचो था अॼु असां सभु हुननि सां कचहरी कयूं था ऐं हुननि खां हुननि जी लाइफ स्टोरी ऐं स्ट्रगल जे बारे में पुछूं था त हू कीअं एक्टर थिया ऐं कीअं हुननि होस्टिंग शुरू कई। अस्सलामुअलैकुम असलम साहब। जी त जी जी मां 1984 में पाकिस्तान टेलीविजन खे ज्वाइन कयो हो जी ऐं को दोस्त मूंखे उते वठी आयो हुयो। जी। अच्छा, तो तव्हांजी सिंध में तव्हांजी पैदाइश कहिड़े शहर जी आहे? मुंहिंजी पैदाइश त आहे लाड़काणे जी, मां लाड़काणे जो आहियां। अच्छा अच्छा, लाड़काणे से आयो। अच्छा, तव्हां लाड़काणे में पैदा थियो, उन खां अलावा तव्हांजी स्टडीज़ वग़ैरह हुई या जेसि ताईं तव्हां एक्टिंग जो करियर शुरू कयो त उहो जेको तव्हांजो बचपन हुयो उहो तव्हांजो कीअं गुज़रियो? जी मां जंहिं ज़माने में लाड़काणे में मुंहिंजी जेका प्राइमरी एजुकेशन हुई उहा सेंट मेरी जोसेफ जे नाले सां हिकिड़ो स्कूल हुयो। जी जी बिल्कुलु। मूं उते क्लास 5 ताईं पढ़ियो। उन अच्छा खां अच्छा पोइ मां गवर्नमेंट पायलट स्कूल में क्लास 6 में मुंहिंजी एडमिशन थी। अच्छा उन खां पोइ वरी मां डिग्री कॉलेज मां इंटरमीडिएट कई ऐं पोइ अच्छा वरी BA ऑनर्स मां सिंध यूनिवर्सिटी में कई। त इहे अच्छा। सॼा मरहला जेके बि आहिनि ॾाढे ख़ुशि असलोबी सां इहे निभाईंदा आयासीं। त उन खां पोइ तव्हांखे एक्टर थियण जो शौक़ कीअं पैदा थियो? शौक़ु मूंखे कतई कोन हो एक्टर थियण जो। अच्छा। मुंहिंजो दोस्त हुयो सलाहदीन तुनियो साहब। जी उहो असांजे लाड़काणे में ई रहंदो हुयो जी। ऐं जिते मां रहंदो हुउमि उन पाड़े में रहंदो हो 2-3 घिटियूं छॾे। अच्छा। पोइ उन खे मां ॾिसंदो हुउमि टेलीविजन ते त मूंखे बि थोरो शौक़ु जाॻियो। जी पोइ जॾहिं मां वरी कराची मुंहिंजो अचणु थियो, उते मुंहिंजो मामो रहंदो हुयो। जी। पोइ उन जे तवसु सां पोइ वरी उन सां मां ज़िक्र कयुमि। पोइ उन वरी पंहिंजे हिकिड़े दोस्त खे चयो जेको मूंखे पाकिस्तान टेलीविजन सेंटर वठी आयो 1984 में। 1984 में सिंधी इंडस्ट्री में जीअं तव्हां नवां नवां आयो, जीअं तव्हां पंहिंजो इंडस्ट्री में कमु शुरू कयो त उते तव्हांखे के मुश्किलातूं फेस थियूं हुयूं? जॾहिं मां नओं हुयुसि त मूंखे यकीनन कुझु प्रॉब्लम्स थिया, पर जी छो त मां वधीक कॉन्फिडेंट हुयुसि ऐं मुंहिंजी एजुकेशन सुठी हुई। पोइ इन्हनि शयुनि मूंखे हेल्प कई ऐं मां घणो परेशान कोन थियुसि। तव्हां एक्टिंग जो करियर शुरू कयो त जेको पहिरियों तव्हांजो प्रोजेक्ट हुयो? उहो हुयो मरहूम मोहम्मद यूसुफ जेको एक्टर हुयो, जी जंहिंसां मां हिकिड़ो तमामु ज़बरदस्त सीरियल बि रिकॉर्ड कयो हुयो। जी। उहो मुंहिंजो उन में पीउ थियो हुयो। अच्छा उनजो नालो, उन ड्रामे जो नालो हुयो, सीरियल जो नालो हो ज़िंदगी ओलड़ा। अच्छा हा, उहो मुंहिंजो पहिरियों सीरियल हुयो पाकिस्तान टेलीविजन ते ऐं उन में मां हुयुमि ऐं मरहूम मोहम्मद यूसुफ हुयो, ख़ालिद ज़मान हुयो, सलीम बलोच हुयो। इहे 2-3 ॿिया एक्टर उन्हनि में इंट्रोड्यूस थिया मूं समेत। सिंधी इंडस्ट्री माशाल्लाह असांजा जेके सिंधी अदाकार आहिनि उहे काफ़ी टैलेंटेड बि आहिनि। उन खां अलावा हुननि में उहा पोटेंशियल बि आहे, लेकिन हू एतिरो उन्हनि खे एतिरी अपॉर्चुनिटीज़ नथियूं मिलनि त हू अॻिते वञी सघनि। उन जो छा रीज़न आहे? इन जो रीज़न घणे भाङे त एजुकेशन आहे। मोस्टली जेके असांजा एक्टर्स जेके जिन मुंहिंजे ज़माने में पाकिस्तान टेलीविजन खे ज्वाइन कयो हुयो, मोस्टली उहे माण्हू घणा एजुकेटेड कोन हुया अच्छा ऐं टैलेंटेड बि तमामु घटि हुया। बसि अच्छा पोइ मिड़ई छा चवंदा आहिनि त इश्क जे ज़ोर ते उहो कमु कंदा हुया ऐं पोइ इन जे करे उन्हनि खे जेके अपॉर्चुनिटीज़ मिलियूं उहे तमामु घटि मिलियूं। इवन सलाहदीन तुनियो तमामु सुठो एक्टर हुयो तंहिं ज़माने में, उनखे उर्दू ड्रामा न मिलंदा हुआ। असां त अच्छा वरी बि नवां हुयासीं। अच्छा। सलाहुद्दीन तुने साहब जो हिकिड़ो ड्रामो वॾो फेमस थियो जंहिंमें हुननि मोलू जो किरदारु अदा कयो हो, त हुननि बि उहो सिंधी इंडस्ट्री में काफ़ी फेम हासिल कयो हो। लेकिन तव्हां वारी ॻाल्हि त जेके उर्दू इंडस्ट्री जा ड्रामा हुया उहे घटि पिया मिलनि। तमामु घटि। जीअं हाणे असांजा कुझु सिंधी एक्टर्स आहिनि उहे उर्दू ड्रामाज़ में अचणु शुरू थिया आहिनि, जीअं असांजा मुस्तफ़ा अब्बासी साहब आहिनि या हुन खां अलावा आमिर शाह साहब या अली गुल मल्हा साहब। त हिननि जे लाइ तव्हांजी कहिड़ी एडवाइस हूंदी त मतिलबु इन फील्ड में, इन शोबे में तरक़ी करण लाइ, मज़ीद उर्दू ड्रामा हासिल करण लाइ हुननि खे छा करणु खपे?
असल में आमिर शाह या ॿ टे ॿिया नाला जेके तव्हां खयां जी उहे त हाणे तक़रीबन हिन लास्ट स्टेज में शायदि उन्हनि को जॉइन कयो हुजे, मूंखे ख़बर कान्हे का। अच्छा बाक़ी हा, अली गुल मलाह खे हिकिड़ी अपॉर्चुनिटी मिली उर्दू ड्रामे जी, ऐं उन साबित कयो त सिंधी एक्टरनि वटि काफ़ी पोटेंशियल आहे, काफ़ी टैलेंट आहे, ऐं उन इहो प्रूव कयो त जेकॾहिं कंहिं बि सिंधी आर्टिस्ट खे तव्हां मौक़ो ॾींदो त हू तव्हांखे मायूस न कंदो। तव्हां होस्टिंग कीअं शुरू कई? तव्हांखे होस्टिंग जी अपॉर्चुनिटी या ऑफर कीअं मिली? जीअं तव्हां सिंध टीवी ते होस्टिंग कंदा आहियो शतरंज जी, हा, ऐं उन में जी उहा तव्हांखे कीअं मिली? नाइस इंटरेस्टिंग क्वेश्चन। जी मूंखे होस्टिंग जो शौक़ु कतन कोन हुयो। अच्छा कुझु जेके होस्ट हुया, उहो जेके होस्टिंग कंदा हुआ, उन्हनि खे उहो ॾाढो प्राउडली फील कंदा हुआ त असां खां वॾो को होस्ट कोन्हे, ऐं होस्टिंग जेका आहे असां ई करे सघूं था। पोइ मूं उन्हनि खे जवाबु ॾियण जे लाइ उहा होस्टिंग शुरू कई, ऐं मूं उन्हनि खे चयो त होस्टिंग हीअं बि थींदी आहे, ऐं होस्टिंग ईअं कोन थींदी आहे जो तव्हां था कयो, साम्हूं माण्हू वेठो आहे, दादा छा हाल आहे, किथां आहियो, छा कयो छा न कयो। होस्टिंग जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ हूंदो आहे जेको मूं इंट्रोड्यूस कयो, त ईअं बि होस्टिंग थी सघे थी, जेको मूं शतरंज में प्रूव कयो। तव्हांजो पंहिंजो फेवरेट होस्ट केरु हुयो जंहिंखे ॾिसी तव्हां होस्टिंग शुरू कई हुजे? मुंहिंजो फेवरेट होस्ट त कोई बि कोन्हे, अच्छा ऐं मूंखे होस्टिंग जो ॿुधायो न त मूंखे कतन शौक़ु न आहे, हींअर बि न आहे। मां सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि खे जवाबु ॾियण जे लाइ होस्टिंग कई जेके चवनि पिया त असां खां वॾो को होस्ट कोन्हे को। त पोइ मूं चयो त यार इहा त ग़लति ॻाल्हि आहे, तव्हां जेका होस्टिंग कयो त उहा हिकिड़ी फॉर्मली होस्टिंग आहे। जी होस्टिंग जो हिकिड़ो अंदाज़ हूंदो आहे, जीअं कपिल शर्मा कंदो आहे या जीअं फहद मुस्तफ़ा कंदो आहे, त होस्टिंग जो हिकिड़ो अंदाज़ हूंदो आहे। पोइ मूं उहो अंदाज़ पंहिंजो इंट्रोड्यूस करायो त होस्ट ईअं करे सघे थो, ऐं होस्ट ईअं बि थी सघे थो। सीरियल हुया पीटीवी जा जी जेके वॾा यादगार आहिनि, ऐं मूंखां कॾहिं बि कोन विसरंदा, ऐं पब्लिक खां बि न विसरंदा। उहो हुयो हिकिड़ो आईनो हिकिड़ो सीरियल हो जंहिंमें मुंहिंजो नालो सोजरो हुयो, ऐं मुंहिंजा ॿ जुमिला अॼु ताईं उहे माण्हुनि में पॉपुलर आहिनि, पोइ भली कहिड़ी बि एज हुजे उन्हनि जी। उहो हिकिड़ो हुयो त प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई, ॾाढी ज़ालिम अथई, ऐं ॿियो मूंखां पुछंदा हुआ त प्यारा प्यारी छा कंदी हूंदी। अच्छा इहो ऐं ॿियो हिकिड़ो सीरियल हुयो मोर उॾाणा, उन में मां अंधो थींदो आहियां। इहे ॿ अच्छा सीरियल वॾा लाजवाब सीरियल हुया। शतरंज में जेके बि तव्हां एपिसोड्स अॼु ताईं होस्ट करे चुका आहियो, जीअं जेके बि तव्हांजा गेस्ट अची चुका, तव्हां उन्हनि खां सवाल बि पुछंदा आहियो, उन्हनि खां एक्टिंग बि कराईंदा आहियो, जेको तव्हांजो फेवरेट एपिसोड कहिड़ो आहे शतरंज जो जंहिंमें तव्हांखे घणो मज़ो आयो हुजे? मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम हुयो जंहिंमें असद ख़ान कुरैशी हुयो। जी असद ख़ान कुरैशी वारो पहिरियों प्रोग्राम उहो काफ़ी इंट्रेस्टिंग हुयो, ऐं मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम हुयो, इन जे करे मूं उन में जेके बि मुंहिंजा एफर्ट्स हुया मूं यूज़ कया, ऐं उन में थोरो असद नाराज़ बि थी वियो हो ड्यूरिंग द इंटरव्यू, पर पोइ मूं हुनखे सम्झायो त हीउ सिर्फ़ु हिकिड़ो इंटरव्यू आहे, ऐं हीउ पब्लिक खे असां एंटरटेन करण जे लाइ कयूं था, त इन में तव्हांजी जेकॾहिं थोरी बि नाराज़गी आहे त उन खे फ़िलहालु तव्हां ख़तमु करे छॾियो, जी ऐं हिकिड़ो सुठो माहौल आहे जेको असां जोड़ियो आहे दोस्तनि जे लाइ। पोइ मुंहिंजे ख़्याल में असद ख़ान कुरैशी मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वियो, जंहिं करे पोइ असां उन इंटरव्यू खे अञा वधीक बहितर कयोसीं। तव्हां हिकिड़ो उर्दू ड्रामे में कमु कयो हुयो सना जावेद सां, उनजो नालो हो ज़रा यादि कर। ज़रा यादि कर, हाँ जी, ज़रा यादि कर में तव्हां हुननि जे हस्बैंड जो किरदारु प्ले कयो हो, हुननि जी तव्हां सां शादी थी वेंदी आहे। उहो तव्हांखे उर्दू अदाकार सना जावेद सां कमु करण में कीअं लॻो? मां सना सां जॾहिं मां जेके मुंहिंजा सीन थींदा हुआ, मां शाय फील न कंदो हुउसि। मां हुनखे अच्छा कतई इहो कोन जेको आहे रजिस्टर करणु ॾिनो, पोइ मां सिंधी आर्टिस्ट आहियां ऐं तूं तमामु वॾी आर्टिस्ट आहीं, ऐं मां तोखां को शाय आहियां, या मां तोखां जेको आहे तुंहिंजे साम्हूं एक्टिंग नथो करे सघां। मां हुनखे अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हायां पियो, जंहिं ते हू पाण थोरो शाय पई फील करे। ऐं हिकिड़ो मुंहिंजो सीन हुयो आख़िरी, जॾहिं मां हुनखे मुंहिंजी हुन सां शादी थींदी आहे, ऐं मां हुनजे भरिसां ईंदो आहियां, हुनजो घूंघट लाहींदो आहियां,
त मां ॾिठमि त हो थोरो परेशान थी वई, जेके मुंहिंजा जेके एक्सप्रेशन्स हुया उहे ॾाढा ख़तरनाक क़िस्म जा हुया। अच्छा ऐं उन में डायरेक्टर बि जेको आहे सो पोइ मूंखे कन में चयो त भुट्टो साहब ये जो आप कर रहे हो इससे तो वो परेशान हो गई है। मां हुनखे खिली चयो, मुंहिंजो भाई ये तो एक्टिंग आहे। त तव्हां हुन सां कमु कयो त हो एज़ अ पर्सनैलिटी एज़ अ माण्हू कीअं आहिनि उहे? असल में जेके जिन सां मूं कमु कयो, जी जेको मूंखे फील थियो, उन्हनि में वॾाई ॾाढी आहे। अच्छा उन्हनि में वॾाई ॾाढी आहे ऐं हू कंहिं बि एक्टर खे पंहिंजे मथां जेको आहे सो चढ़ण जो मौक़ो कोन ॾींदा आहिनि। यानी कंहिं बि माण्हूअ खे हू इहो मौक़ो न ॾींदा आहिनि त हू उन्हनि ते चढ़त करे या उन्हनि खां को सुठो परफॉर्म करे। जेकॾहिं को सुठो परफॉर्म करे बि वेंदो आहे त हू वरी फौरन जेको आहे रिटेक ॾींदा आहिनि अच्छा त जीअं हिन जी परफॉर्मेंस किल थिए। हा, त इहो उन्हनि में ॾाढी बुराई आहे हिकिड़ी। ऐं वरी सिंधी माण्हू सां त वरी उन्हनि जो अहिड़ो साड़ आहे ॼण त जीअं ॿी ज़ाल हूंदी आहे। न हाणे मुंहिंजे ख़्याल में हाणे ज़मानो शायदि चेंज थी वियो आहे, त हाणे कहिड़ी ख़बर हू बि इम्प्रूव थी विया हुजनि असांजे सिंधी आर्टिस्टनि खे बनिस्बत पुराणे ज़माने जे। साईं, अॼु इहा जेका कम्युनिटी आहे न, इहा कॾहिं बि कोन सुधरंदी। अच्छा इहा कम्युनिटी कॾहिं बि कोन सुधरंदी। जॾहिं जॾहिं तव्हां उन्हनि सां गॾु कमु कंदव त हू अवल त तव्हांखे उन लेवल जो सम्झंदा ई न। अच्छा भली तव्हां खणी सिंधी मीडिया जा वॾा एक्टर छो न हुजो, हा, पर हू इहो सम्झंदा त अरे ये लोग तो सिंधी हैं, जाहिल हैं, इनको क्या पता एक्टिंग क्या है। जॾहिं त फहद मुस्तफ़ा इहो रजिस्टर करायो त सिंधी एक्टर उन्हनि खां वधीक बहितर आहिनि। या इवन जॾहिं शफ़ीमन शाह मरहूम ज़िंदा हुयो तॾहिं उनजो मुक़ाबिलो आबिद अली सां, फिरदौस जमाल सां हूंदो हुयो। तॾहिं बि हुन इहो साबित कयो त सिंधी एक्टर तमामु वॾा आहिनि ऐं हुन इहो साबित करे ॾेखारियो हुयो। तव्हांजो जेको बि सॼो करियर रहियो आहे उर्दू इंडस्ट्री में, तव्हां कमु कयो आहे सिंधी इंडस्ट्री में, तव्हांजो मतिलबु को अहिड़ो मोमेंट हुजे जेको तव्हां कॾहिं विसरी न सघो, यादगार हुजे? ज़रा यादि कर, मुंहिंजो ज़बरदस्त सीरियल हुयो जंहिंमें मूं उन्हनि सीनियर एक्टरनि सां गॾु कमु कयो ऐं मूं उन्हनि खे कतन इहो कोन महसूसु करायो त को मां सिंधी आहियां, मां हिन मीडिया में नओं आहियां। ऐं हू पाण हैरान हूंदा हुआ। मूंखे जेको बि मुंहिंजो सीन हूंदो हो उन में मां रीटेक कोन ॾींदो हुउमि ऐं मां उहो ई कंदो हुयुसि जेको मूं कैरेक्टर कंसीव कयो, या जेको डायरेक्टर मूंखे चवंदो हो त भुट्टो साहब आपने ये करना है, ये जुमला है, ये एक्सप्रेशन है। छो त मां बुनियादी तौर ते मां पाण डायरेक्टर रहियो आहियां। मूं तक़रीबन कोई 2,500-3,000 ड्रामा डायरेक्ट कया आहिनि। त मूंखे जेका नो हाउ हुई त हाउ टू एक्ट, त मां उन फार्मूले ते, उन केमिस्ट्री ते मूं अमल कयो। अच्छा, जेके असांजा सिंधी नौजवान आहिनि, जेके अपकमिंग अदाकार आहिनि, उन्हनि मां तव्हांखे कंहिं नौजवान में पोटेंशियल नज़र अचे थी? 3 छोकिरा आहिनि। उन में हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो पुटु आहे जंहिंजो नालो फरूख आहे। जी उहो नफ़ा मां पढ़ियो आहे, उहो तमामु टैलेंटेड एक्टर आहे ऐं जी उन प्रूव बि कयो आहे। उर्दू ऐं सिंधी उन कई ड्रामा कया आहिनि। जी ऐं उन खां अलावा मुंहिंजो हिकिड़ो भाणेजो आहे सुमेर भुट्टो, ॿियो जी हुनजो नंढो भाउ आहे उमेर भुट्टो। इहे अच्छा तमामु टैलेंटेड छोकिरा आहिनि ऐं उन्हनि बेशुमार कमु कयो आहे। अच्छा यानी जेको नापा जे प्लेटफॉर्म ते बि ऐं उर्दू ड्रामनि में बि, सिंधी ड्रामनि में बि। इहे तमामु टैलेंटेड एक्टर आहिनि नौजवाननि में। असां वटि घणे भाङे हिते ठहनि था ॿाराड़ी जा ड्रामा। अच्छा ॿाराड़ी जे ड्रामनि में जेके दोस्त एक्टिंग कंदा आहिनि उन्हनि जो एज सच को एॾो वॾो कमु कोन हूंदो आहे, छो त ॿाराड़ी ड्रामा लाउड हूंदा आहिनि ऐं उहो लाउड ड्रामनि में परफॉर्मेंस जेका नज़र न ईंदी आहे, बसि रुॻो जी रड़ियूं नज़र ईंदियूं आहिनि हम्म त इहे शयूं जेके आहिनि से परफॉर्मेंस खे किल कंदियूं आहिनि। हाणे रिसेंटली असां ॾिठोसीं तव्हां अली गुल मल्हा साहब अंदरूनी सिंध वियल हुयो की शूटिंग वग़ैरह जे लाइ, उहो तव्हांजो कहिड़ो प्रोजेक्ट आहे? हा, ही अञा एडिटिंग में आहे। जी हिकिड़ी शॉर्ट फिल्म आहे जेका असां खीरथर जबल आहे हिते गडाब जे पासे ॾे, जी उनजे पासे में हाफ डैम आहे। ही ज़मीन खां तक़रीबन 1500 फुट मथे आहे, इहो अच्छा पहाड़ जेको आहे। उन पहाड़ ते असां शूट कईसीं, जेको ॾाढो ॾुखियो हुयो। ऐं उन में मेन रोल मुंहिंजो ई आहे। अच्छा मुंहिंजियूं 2 शादियूं हूंदियूं आहिनि ऐं
उहा उन जे बिहाफ ते उहा कहाणी आहे ऐं उहो तमामु हिकिड़ो ॾुखियो प्रोजेक्ट हुयो। जंहिं बि डायरेक्टर हिनखे खणी हलियो हुयो उनखे तमामु घणियूं उते डिफिकल्टीज़ जेके आहिनि से उहे पेश आयूं हुयूं, लेकिन उहो करे वियो। अच्छा, ही उर्दू फिल्म आहे या सिंधी फिल्म आहे? ही सिंधी फिल्म आहे ऐं इन में उर्दू बि आहे, उर्दू सिंधी गॾु आहे। अच्छा, हिन ऐं में हीअ लीड एक्टर केरु आहे? इन में लीड मां आहियां ऐं जी। अलीगुल मल्हा आहे ऐं अच्छा। अब्बास गुल ओडाणो आहे, इसरा जी। लगारी साहब आहे, जी। पर करेक्टर लीड मुंहिंजो ई आहे। अच्छा। छो त कहाणी शुरू बि मूं ते थी थिए, ख़तम भी मूं ते ई थी थिए। अच्छा। ऐं ही हिकिड़ो इंटरनेशनल जेको आहे सो शॉर्ट फिल्म आहे जेका हिकिड़े इंटरनेशनल फेस्टिवल में हीअ सबमिट थींदी। त इहा त हिकिड़ी असांजे लाइ सुठी अचीवमेंट आहे। अच्छा, वॾी तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं तव्हां पंहिंजी थोरी घणी कहाणी असां सां शेयर कई ऐं तमामु घणो असांखे मज़ो आयो तव्हांजी कहाणी ॿुधी। हुन खां अलावा जेके आख़िर में असांजा नौजवान आहिनि सिंध जा, जेके तरक़ी करणु चाहिनि था, कंहिं बि फील्ड में हार्ड वर्क करणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ तव्हांजो छा मैसेज आहे? मुंहिंजी हमेशह इहा ई कोशिशि हूंदी आहे त मुंहिंजी सिंध जा जेके बि नौजवान आहिनि, सभ खां पहिरियों त हू पंहिंजी हुन एजुकेशन ते ध्यानु ॾियनि, छो त असांजे सिंध में कॉपी कल्चर इलाही आहे ऐं घणे भाङे जेके नौजवान अॻिते अचनि था उहो सिर्फ़ु डिग्री वठण जे लाइ था अचनि। त जीअं अच्छा। असां मैट्रिक में कॉपी करे पास थियूं, वरी इंटरमीडिएट में कॉपी करे पास थियूं, वरी BA असां कॉपी करे पास थियूं, जी डिग्री वठूं ऐं नौकिरी मिले, त इन सिस्टम खे ख़तमु करणो पवंदो ऐं उन्हनि नौजवाननि खे महिनत करणी पवंदी। ऐं असां वटि कुझु सिंधी असांजा अहिड़ा आहिनि जेके तमामु घणी महिनत करे हिते असांजो हिकिड़ो CSS जो इम्तिहान हूंदो आहे, कॉम्पिटेटिव एग्ज़ाम हूंदो आहे, उहो पास करे पोइ तमामु वॾियूं पोस्टूं वठंदा आहिनि ऐं अहिड़े ई नमूने सां हू इन कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में शामिलु थियनि ऐं पंहिंजो हिकिड़ो हक़ु वठनि ऐं हिकिड़ो सुठो शहरी, हिकिड़ो सुठो फ़र्दु ठहनि। तमामु ज़बरदस्त एडवाइस हुई नौजवान जे लाइ। सो तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो, तव्हां पंहिंजा रिव्यूज़ ॾिना। सो वरी महिरबानी तव्हांजी। उमेद आहे त तव्हां ईअं ई हार्ड वर्क कंदा रहंदो, असांजी सिंध जो नालो रोशन कंदा रहंदो। तव्हांजी बि वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे ज़ूम ते लाइव वरितो। इनशाअल्लाह ऐं वरी कंहिं न कंहिं मोड़ ते, कंहिं न कंहिं जॻह ते इनशाअल्लाह वरी कटायूं। तव्हांजी वॾी महिरबानी। इंशाल्लाह, इंशाल्लाह, वरी महिरबानी।